नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुरमहर में खबर ॾींदा हलूं त खानपुरमहर वेझो ॻोठ कुतुबुद्दीन शहर जे रवासी पौरियत अली अहमद शहर जी नौजवान नादिया शहर मुख ख़त्म थी वञण जे करे बोन मेरो बीमारी में मुब्तला थी वञण सबबि 1.5 साल खां बीमारी जे बिस्तरे ते पियल बीमार धी जे इलाज लाइ संदसि पौरियत पीउ घर जो अलतल खपाए हेसी ताईं जो 1 एकड़ ॿनी खपाए पंहिंजी न्याणी जो कराची जे मुख़्तलिफ़ अस्पताल में इलाज करायो, पर संदसि सिहत में सुधारो न अची सघियो। डॉक्टरनि पारां पौरियत अली अहमद शहर खे बोन मेरो ट्रांसप्लांट जो मशवरो ॾींदे संदसि इलाज लाइ 45 लाख रुपया ख़र्चो ॿुधायो। ॾोकड़ न हुजण सबबि पौरियत जी बीमार धी घर में के मसीहा जे इंतजार में बेयारो मददगार पियल है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।